जी त ही प्रोग्राम वाके सनम एंटरप्राइजेस ऐं कशिश केटीएम चैनल तरफ़ां रिलीज थी रहियो आहे। हाणे जेको असां हिते आया आहियूं सो तव्हां लाइ आया आहियूं ऐं जेकर तव्हां ताड़ी न वॼाईंदो त असां फनकार खे स्टेज ते दावत न ॾींदासीं। अॻ में हिकु शेर पढ़ंदुसि। मोहब्बत सां ई सचपच आदमी इंसान थींदो आहे। मोहब्बत सां ई सचपच आदमी इंसान थींदो आहे। मोहब्बत नाहे जंहिंमें उहो हैवान थींदो आहे। मोहब्बत ज़ोर ज़ारी या ज़र सां न मिलंदी आहे। इहो कंहिं कंहिं मथां अलाह जो अहसान। जुनून जोश जज़्बा जियाला कंदासीं, जुनून जोश जज़्बा जियाला कंदासीं, बूटियूं मास बारे मशाला कंदासीं। रुगो पक ॾे तूं आबिद असांखे पंहिंजे अचण जी, पोइ असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। हाणे फनकार हिकिड़ो आहे, असां मेज़बान बि आहियूं। इन हवाले सां हिकिड़ो शेर चई मां आबिद अली कोरे जे घुराईंदुमि त सोना था घुमन बेल ख़ुदा ख़ैर करे, सोना था घुमन बेल ख़ुदा ख़ैर करे, कंडा था चुभन सेल ख़ुदा ख़ैर करे, पर त बचासीं असीं बचणो आहे मुश्किल हेल ख़ुदा ख़ैर करे। तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में सिंध जो सुरीलो रागी आबिद अली कोरे जो मथे स्टेज ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो आबिद? अल्हम्दुलिल्लाह। आबिद तव्हांजो ही काऊ एल्बम आहे? जो एल्बम सर ही चौथो आहे। तव्हांजो ही चौथो एल्बम आहे। तव्हां अॼु हिन स्टेज ते पहुची छा महसूस पिया कयो? मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। अच्छा, दाता प्रोडक्शन वारे तमामु घणो थोराए थो। तमामु सुठो। अॻ में जेको तव्हांजो एल्बम आहे उहो बि तव्हांजो तमामु घणो कामयाबु वियो हुयो। जी सर। अॼु तव्हां सोनी ऐं असांजे विच में जेको आहे बि छा पिया महसूस कयो? तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। अच्छा, वधीक मां कुझु बयान नथो करे सघां। सही सही। असांजी दुआ आहे तव्हांजो एल्बम इंशाअल्लाह कामयाबु थींदो। जीअं तव्हां पंहिंजे एल्बम जो नालो रखियो आहे त दिलबर, इहो ई नालो तव्हां रखियो या हिन कंपनी जे प्रोड्यूसर रखियो? इहो नालो असांजो शाइर आहे साईं मुश्ताक शाह बुखारी साहब जंहिं सिलेक्शन आहे पंहिंजो टाइटल दिलबर रखियो। हाणे तव्हां असांखे फर्स्ट में कहिड़ो गीत ॿुधाईंदव? फर्स्ट में मुंहिंजो गीत आहे केॾो त पत्थर दिल आहे। इन गीत जो शाइर केरु आहे? इन गीत जो शाइर आहे साईं मुश्ताक शाह बुखारी साहब। अचो त पोइ हाज़रीन ऐं नाज़रीन इहो गीत गॾिजी था ॿुधो। केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। अची मौत मथां बीठो, अची मौत मथां बीठो, केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। अची मौत मथां बीठो, अची मौत मथां बीठो, केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। केॾो त पत्थर दिल आहे, ॻोढ़ा नवघण आयो। मजबूर ॾिसी मूंखे मगरूर सजण थी वियो। मजबूर ॾिसी मूंखे
कयो मूं प्यार न जिनखे ॾिनो मूं प्यार न जिन सां कयो मूं प्यार न जिनखे ॾिनो माण्हू से पुछण आया पर हू न पुछण आयो अची मौत मथां बीठो अची मौत मथां बीठो दिल पर न मिलण आयो केॾो त पत्थर दिल ॻोढ़ा न उघण आयो केॾो त पत्थर दिल ॻोढ़ा न उघण आयो मुश्ताक बुखारीअ जो अहसासु न हुनखे थियो मुश्ताक बुखारीअ जो अहसासु न हुनखे थियो जे घाव ॾिनई गहरा से बि नसिबण आयो अची मौत मथां बीठो अची मौत मथां बीठो दिल पर न मिलण आयो केॾो त पत्थर दिल ॻोढ़ा न उघण आयो केॾो त पत्थर दिल